जॾहिं कर थियाम सानिया सिपरिन जी तॾहिं कर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदर रूह रहियाम सजण ओताकूं करे। आऊं खुदा बख्श विके जो उम्मीदवार आहियां यूनियन काउंसिल धमाज ते वाइस चेयरमैन जे लाइ। हिते वेठल जेके मौजूद मेहमान आहिनि उहे असांजा भरजला आहिनि। उन्हनि असांखे फुल फ्लेज सपोर्ट कई आहे। उन्हनि जा असीं हिमायत याफ़्ता उम्मीदवार आहियूं ऐं असांजो हिकिड़ो ई विज़न आहे, निज़ाम जे ख़िलाफ़ु जंग, सिस्टम जे ख़िलाफ़ु जंग। कंहिं बि शख़्स जे ख़िलाफ़ु का जंग कोन्हे त भाई असांखे कंहिं शख़्स जे ख़िलाफ़ु जंग जोड़णी आहे, न। हिते निज़ाम जेको बिगड़ियल आहे उन निज़ाम जे ख़िलाफ़ु जंग आहे। उते हिकु अहिड़ो सिस्टम जेको ॼमियल आहे त भाई हिते ही पालारी था रहनि, हिते ही ब्राह्मणी जा माण्हू था रहनि, हिते फलां था रहनि, उन्हनि ॾांहुं का तरक़ी न आहे ॾियणी, उहो सिस्टम न आहे ॾियणो। हिकिड़ो ठहियल ठुकियल सिस्टम आहे। हिते जेकर असीं कामयाबु थी था वञूं त तव्हां असांखे हाजी निसार जो औताक ताम ॻोल्हे सघो था, तव्हां असांखे पीर साहिब जो अवतार ताम ॻोल्हे सघो था, तव्हां ब्राह्मणी साहिब जो औताक ताम असां ॻोल्हे सघो था। पर जेकर हुननि जो माण्हू को हितां कामयाबु थी वियो त उनखे उनजो रिमोट कंट्रोल जेको आहे उहो अहमद खान में रखियल आहे। उहो अहमद खान में रखियल आहे। उन रिमोट खां सवाइ का बि वण जो पन बि न चुरंदो। उन लाइ गुज़ारिश आहे असां न बीठल आहियूं, तव्हीं सभु बीठल आहियो। असां न आहियूं, असां केरु थो सुञाणे, पाण सभु गॾिजी करे हिकिड़े निज़ाम जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। तव्हां पंहिंजी इलेक्शन सम्झो, ईअं न सम्झो त वाह बि बीठो आहे, ख़ुदा बख़्श बीठो आहे, शाहू जो पुटु बीठो आहे, केरु बीठो आहे, न। तव्हीं सभु बीठल आहियो। तव्हां मुर्सी करणी आहे, हर वोट जेको आहे उहो तरीक़े सां ॾियणो आहे। बीमार माण्हू खे खणी अचिणो आहे, छो जेतिरी वॾी लीड हूंदी ओतिरो वॾो मार्जिन असीं उनखे ॾींदासीं, वॾो लीड। ॿार बीमार हुजनि, का बि मजबूरी हुजे, उन ॾींहं ते उन मजबूरी खे फेस करिणो आहे। माना वोट वधि खां वधि कास्ट करिणो आहे। हर माण्हू जा 3 वोट थींदा, हर माण्हू जा 3 वोट थींदा। टेंशन जी त ज़रूरत कोन्हे, टाइम बि इलाही आहे। पोलिंगूं घणियूं आहिनि, वोट डिवाइड थियल आहिनि। तव्हां वेंदो, साओ पर्चो तव्हांखे मिलंदो, उन में हूंदो ताले जो निशान, उहो आहे खालद ॾेते जो निशान, उहो आहे ब्राह्मणी साहिब जो निशान। नीरो पर्चो तव्हांखे मिलंदो, उन में बि आहे ताले जो निशान, उहो आहे वहाब जो निशान, उहो आहे हाजी साहिब जो निशान, उहो आहे मलिक साहिब जो निशान। अछो पेपर तव्हांखे मिलंदो, उन में हूंदो ताले जो निशान, उहो निशान बि आहे शाहू जो निशान आहे, जमशेद जो निशान आहे, पाण सभिनी जो निशान आहे। पर उते मोहर खणी जंहिं महिल पाण हणंदासीं, ब्लेड पेपर अहिड़े तरीक़े जो पाण खे मिलंदो, तंहिंखे हीअं न आहे वेड़णो। तव्हांखे हीअं वेड़ींदा त तव्हांजो वोट ख़ारिज थी वेंदो। तव्हां हिनखे हीअं वेड़ियो त तव्हांजो वोट ज़ाया न थींदो। हर पेपर ते हिकिड़ी मोहर हणणी आहे, डबल मोहरूं न हणाईंदियूं। ईअं बि न करिणो त भई हिकिड़ो वोट असीं हिननि खे था ॾियूं, हिकिड़ो हुनखे। सभई वोट जामशोर ताज खे ॾियणा आहिनि, सभई वोट सिंध पालारी ताज खे ॾियणा आहिनि। सिंध पालारी ताज, सिंध पालारी ताज।